जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। शाह हसन استمبول मां ही हिकिड़ो मेट्रो बस जो स्टेशन आहे येनिबोसना। ही उन्हनि दोस्तनि लाइ वीडियो ठाहियां थो पिया त जेके दोस्त एयरपोर्ट मां ईंदा आहिनि, जेको नओं एयरपोर्ट आहे IST जेको यूरोप साइड में आहे, उतां खां जेका कोच खणंदी आहे हिकिड़ी वरी ज़बरदस्त आलिशान कोच आहे, तक़रीबन को 60 लीरा या 70 लीरा वठंदी आहे, जेको एयरपोर्ट खां सिधो हिते पहिरियों मुंहिंजे ख़्याल में स्टॉप ही आहे येनिबोसना। सो हिते जे लाहींदी आहे, हिते या हिते लाहींदी आहे, हिते साम्हूं हिते लाहींदी आहे, या वरी थोरो ही ॿी ब्रिज आहे हिते लाहींदी आहे। सो इन खां पोइ माण्हू हिते लही करे सिधो वरी मेट्रो वठे या टैक्सी वठे, यानी पंहिंजी मंज़िल ते हलियो वञे। सो ही सिर्फ़ु उन्हनि दोस्तनि लाइ आहे जेके येनिबोसना अचनि था पिया एयरपोर्ट खां, ही उन्हनि जे लाइ आहे। सो मुंहिंजे ख़्याल में ही वीडियो तव्हां लाइ आसान थी पवंदी सम्झण जे लाइ। वॾी महिरबानी। शाह हसन استمبول मां। तो हेड़ियूं कोचूं हूंदियूं आहिनि जेके एयरपोर्ट आहिनि, हीअ जेका हैवीएस्ट लिखियलु आहे, हिन टाइप कोचूं हूंदियूं आहिनि। हिते हिन ब्रिज जे हेठां बीहंदियूं आहिनि, हीअ ब्रिज आहे, ऐं साम्हूं येनिबोसना स्टॉप आहे।